ओम शांति। अभी भी मिले तारीख़ है 9/10/2025। मेरा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार तव्हां हाणे कार्टन सां फूल था ठाहियो। तव्हांखे हमेशह सभिनि खे सुख ॾियणो आहे। तव्हां कंहिंखे बि दुख न ॾेई सघंदा आहियो। कृष्णा सिर्फ़ु फर्स्ट क्लास पुरुषार्थी ॿार कहिड़ा शब्द खुले दिलि सां चईंदा। उत्तर आहे उहे चईंदा, बाबा असां त पास विद ऑनर्स थी करे ई ॾेखारींदासीं, तव्हां बेफ़िक्र रहो। उन्हनि जो रजिस्टर बि सुठो हूंदो। उन्हनि जे मुख सां कॾहिं इहे बोल न निकिरंदा कि असां त पुरुषार्थी आहियूं। पुरुषार्थ करे अहिड़ो महावीर ठहिणो आहे जो माया जरा बि हिलाए न सघे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार रूहानी बाप द्वारा पढ़नि था। पंहिंजे खे आत्मा सम्झणो खपे। निराकार बाप जा असां निराकारी आत्मा आहियूं। निराकारी ॿार आत्मा आहियूं, पढ़ूं था। दुनिया में साकारी टीचर ई पढ़ाईंदा आहिनि। हिते त निराकारी बाप निराकारी टीचर, बाक़ी इन्हनि जी कोई वैल्यू न आहे। ब्रह्मा बाबा जी पर बल बाबा चवनि था, लेकिन वैल्यू त रखणी आहे न। शिव बाबा बेहद जा बाप आहिनि। अची करे इन्हनि खे वैल्यू ॾींदा आहिनि। ब्रह्मा बाबा खे मोस्ट वैल्यूबल शिव बाबा जो स्वर्ग जी स्थापना कराईंदा आहिनि। केतिरो ऊच कार्य कंदा आहिनि न। जेतिरो बाप ऊच ते ऊच ॻायल आहे, ओतिरो ई ॿारनि खे बि ऊच ठहिणो। तव्हां ॼाणंदा आहियो सभिनि खां ऊच आहे बाबा। इहा बि तव्हांजी बुद्धि में आहे कि बराबरि हाणे स्वर्ग जी राजे जी स्थापना थिए थी। ये संगम युग आहे न, सतयुग ऐं कलयुग जे विच जो समय, पुरुषोत्तम ठहिण जो संगम युग। पुरुषोत्तम अक्षर जो अर्थ बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि। ऊच ते ऊच सो पोइ नीच ते नीच ठहिया आहिनि। पते ऐं पावन में केतिरो फ़र्क़ु आहे न। देवताउनि जा जो पुजारी हूंदा आहिनि उहे ख़ुदि वर्णन कंदा आहिनि, तव्हां सर्वगुण संपन्न, असां नीच पापी, ऐं तव्हां सर्वगुण संपन्न विश्व जा मालिक। त उहे ख़ुदि वर्णन कंदा आहिनि न, मतिलबु इहे विश्व जा मालिक हुया। असां विषय वैतरणी नदी में गोता खाइण वारा, ऐं ख़ुदि खे ईअं चईंदा आहिनि। चइण मात्र सिर्फ़ु चईंदा आहिनि, सम्झंदा थोरी आहिनि। ड्रामा विचित्र वंडरफुल आहे न। ईअं ॻाल्हियूं तव्हां कल्प ॿुधंदा आहियो। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। जंहिंजो बाप सां गॾु पूरो लव आहे उन्हनि खे ॾाढी कशिश थींदी आहे। हाणे आत्मा बाप खे कीअं मिलणु थींदो आहे साकार में। निराकारी दुनिया में त कशिश जी ॻाल्हि ई न आहे। हिते त सभु आहिनि ई पवित्र, कट निकतल हूंदी आहे। कशिश जी कोई ॻाल्हि न हूंदी आहे। लव जी ॻाल्हि हिते हूंदी आहे। ईअं बाबा खे त हिकदमि पकिड़े वठिणो खपे। बाबा तव्हां त कमाल कंदा आहियो। तव्हां असांजी जीवन अहिड़ी ठाहींदा आहियो। ॾाढो लव खपे। लव छो न हुयो, छो जी कट न चढ़ल हुई। याची यात्रा जे सवाइ कट निकिरंदी न। एतिरी लवली न ठहींदा आहिनि। तव्हां फूलनि खे त हिते ई खिलणो आहे न। फूल ठहिणो आहे तॾहिं हुते जन जन्मांतर फूल ठहींदा। हिते असां फूल मतिलबु फूल में छा हूंदो आहे, त ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। ॿियो ख़ुशबू ईंदी आहे, है न। त असांखे ॾिसी करे माण्हू हमेशह ख़ुशि रहनि ऐं असां द्वारा गुणनि जी ख़ुशबू फैले। केतिरी ख़ुशी थियणी खपे। असां कांटे का फूल था ठाहियूं। फूल हमेशह सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। फूल खे सभु अखियुनि ते रखंदा आहिनि न, उन्हनि सां ख़ुशबू वठंदा आहिनि। फूलनि जो इत्र बि ठाहींदा आहिनि। गुलाब जो जल बि ठाहींदा आहिनि। बाबा तव्हांखे काटन का फूल था ठाहिनि त तव्हां ॿारनि खे ख़ुशी छो न थींदी आहे। बाबा त वंडर खाईंदा आहिनि। शिव बाबा असांखे स्वर्ग जो फूल था ठाहिनि। फूल बि पुराणो थींदो आहे त हिकदमि मुरझाइजी वेंदो आहे। तव्हांजी बुद्धि में आहे हाणे असां मनुष्य खां देवता ठहूं था। तमो प्रधान मनुष्य ऐं सतो प्रधान देवताउनि में केतिरो फ़र्क़ु आहे न।
इहे बि सिवाइ बाप जे ॿियो कोई सम्झाए न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो असां देवता ठाहिण लाइ पढ़ूं था, पढ़ाई में नशो रहंदो आहे न। तव्हां बि सम्झंदा आहियो असां बाबा द्वारा पढ़ी करे विश्व जा मालिक ठहींदासीं। तव्हांजी पढ़ाई आहे फॉर फ्यूचर जे लाइ पढ़ाई कॾहिं ॿुधी आहे? तव्हां ई चईंदा आहियो असां पढ़ंदा आहियूं नई दुनिया जे लाइ। तव्हां ई चईंदा आहियो असां पढ़ंदा आहियूं नई दुनिया जे लाइ, नए जन्म जे लाइ। नए जन्म जे लाइ कर्म अकर्म विकर्म जी गति बि बाबा सम्झाईंदा आहिनि। गीता में बि आहे, परंतु हुनजो अर्थ गीता वारनि खे थोरी ईंदो आहे। हाणे बाप द्वारा तव्हां ॼाणियो आहे कि सतयुग में कर्म अकर्म थी वेंदो आहे, पोइ रावण राज्य में कर्म विकर्म शुरू थी वेंदो आहे। 63 जनम तां हीअं कर्म कंदा आया आहियो, विकर्मनि जो बोझो सिर ते ॾाढो आहे। सभु पाप आत्मायूं ठही विया आहिनि। हाणे उहो पास्ट जा विक्रम कीअं कटिजनि? तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों सतो विधान हुयासीं, पोइ 84 जन्म वरिता। बाबा ड्रामा जी पहचान ॾिनई, जो पहिरियों ईंदा, पहिरियों जंहिंजो राज्य हूंदो उहो ई 84 जन्म वठंदा। पोइ बाप अची करे राज्य भाग्य ॾींदा आहिनि। हाणे तव्हां राज्य वठो था न, सम्झंदा आहियो असां कीअं 84 जो चकर लॻायो। हाणे पोइ पवित्र ठहिणो आहे। बाबा खे यादि कंदे कंदे आत्मा पवित्र थी वेंदी, पोइ इहो पुराणो शरीर ख़तमु थी वेंदो। ॿारनि खे अपार ख़ुशी हुजणी खपे। इहा महिमा त कॾहिं बि न ॿुधी हूंदी कि बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, गुरू बि आहिनि। सो बि टई ऊच ते ऊच, सत बाप, सत टीचर, सत गुरू, टई हिकु ई आहिनि। हाणे तव्हांखे वासना ईंदी आहे न, बाबा जो ज्ञान जा सागर आहिनि, सभी आत्माउनि जा बाप आहिनि, उहे असांखे अची करे पढ़ाइनि था। युक्ति रची आहे, मैगज़ीन में बि सुठा पॉइंट्स निकिरंदा रहंदा आहिनि। थी सघंदो आहे रंगीन चित्रनि जी बि मैगज़ीन निकिरे, सिर्फ़ु अक्षर नंढा नंढा हूंदा आहिनि। चित्र त ठहियल ई आहिनि, किथे बि कोई ठाहे सघंदो आहे। मथे खां वठी करे हर हिकु चित्र जो ऑक्यूपेशन तव्हां ॼाणंदा आहियो। शिव बाबा जो ऑक्यूपेशन तव्हां ॼाणंदा आहियो। ॿार बाप जो ऑक्यूपेशन ज़रूरु बाप द्वारा ई ॼाणंदा। तव्हां कुझु बि न ॼाणंदा आहियो। नंढा ॿार पढ़ाई में छा ॼाणनि? 5 वर्ष पोइ पढ़णु शुरू कंदा आहिनि, पोइ पढ़ंदे पढ़ंदे कई वर्ष लॻी वेंदा आहिनि उच्च इम्तिहान पास करण में। तव्हां त केतिरा साधारण आहियो ऐं ठहींदा छा आहियो? विश्व जा मालिक। ॿिया तव्हां केतिरो श्रृंगार थींदो आहे। गोल्डन स्पून इन माउथ, हुते त गायन ई आहे। हाणे बि कोई सुठा ॿार शरीर छॾंदा आहिनि त ॾाढा सुठे घर में जनम वठंदा आहिनि त गोल्डन स्पून इन माउथ मिलंदो आहे। इन एडवांस जो वेंदा न, कोई कंहिं वटि त वेंदा निर्विकारी वटि त पहिरियों श्री कृष्ण ई जनम वठंदा। बाक़ी जो बि वेंदा उहो विकारी वटि ई जनम वठंदा, परंतु गर्भ में एतिरी सजायूं न भोगंदा। सुठा ॾाढा सुठे घर में जनम वठंदा। सजायूं त कटिजी वियूं, बाक़ी थोरी हूंदियूं, एतिरो दुख न थींदो। अॻियां हली ॾिसंदा तव्हां वटि वॾे वॾे घर जा ॿार प्रिंस प्रिंसेस कीअं ईंदा। बाप तव्हांजी केतिरी महिमा कंदा आहिनि। तव्हांखे असां पाण खां बि ऊच ठाहींदा आहियूं। जीअं कोई लौकिक बाप ॿारनि खे सुखी ठाहींदा आहिनि न। 60 वर्ष थिया बसि ख़ुदि वानप्रस्थ में हली वेंदा, भक्ति में लॻी वेंदा। ज्ञान त कोई ॾेई न सघे। ज्ञान सां सर्व जी सदगति मां ई अची करे कंदो आहे। तव्हांजे निमित्त सभिनि जो कल्याण थी वेंदो आहे। श्री तव्हांजे लाइ ज़रूरु नई दुनिया खपे त बाक़ी सभु मुक्ति धाम में हली वेंदा आहिनि।
तव्हां केतिरो ख़ुशि थींदा आहियो हाणे वेजिटेरियन जी कॉन्फ्रेंस में बि तव्हां ॿारनि खे निमंत्रण मिलियो। बाबा त चईंदा रहंदा आहिनि हिमत करो। दिल्ली जीअं शहरनि में त हिकदमि आवाज़ फैली वञे। दुनिया में अंधश्रद्धा जी भक्ति ॾाढी आहे। सत्य त्रेता में भक्ति जी कोई ॻाल्हि न आहे, उहा डिपार्टमेंट ई अलॻि आहे। अधु कलाक ज्ञान जी प्रालप थींदी आहे। तव्हांखे 21 जनम जो वरसो मिलंदो आहे बेहद जे बाप सां। पोइ 21 पीढ़ी तव्हां सुखी रहंदा आहियो। बुढ़ापे ताईं दुख जो नाम न रहंदो। बुढ़ापे ताईं दुख जो नाम न रहंदो। फुल आयु सुखी रहंदा आहियूं। जंहिं वटि जेतिरो वरसो पाइण जो पुरुषार्थ कंदव ओतिरो उच्च पद पाईंदा। अॼुकल्ह असांखे ज्ञान जी प्रालब्ध मिलण वारी आहे, त जेतिरो पुरुषार्थ करे सघंदा आहियो करो। त पुरुषार्थ पूरो करिणो खपे। तव्हां ॾिसंदा आहियो नंबरवार माला कीअं ठहींदी आहे, पुरुषार्थ अनुसार ई ठहींदी न। तव्हां आहियो स्टूडेंट, वंडरफुल। स्कूल में बि ॿारनि खे दौड़ाईंदा आहिनि न, निशाने ताईं दौड़ाईंदा, चवंदा आहिनि निशाने ताईं वञो। बाबा बि चवंदा आहिनि तव्हांखे निशाने ताईं दौड़ी करे पोइ वापसि हिते अचिणो आहे। यादि जी यात्रा सां तव्हां दौड़ी करे वञो, पोइ नंबर 1 में अचो। मुख्य यादि जी यात्रा आहे। चवंदा आहिनि बाबा असां भुलिजी वेंदा आहियूं। अरे बाप एतिरो तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो। भल तूफ़ान त ईंदा, तव्हां हिमत ॾेखारियो न। साथ साथ कंदा आहिनि ये युद्ध स्थल आहे। बाप हिमत दिलाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि उन्हनि खे भल तूफ़ान त ईंदा, बाबा हिमत त दिलाईंदा आहिनि। साथ साथ चवंदा आहिनि ये युद्ध स्थल आहे। युधिष्ठिर भी वास्तव में बाबा खे चइणो खपे जो असांखे हिन युद्ध जे स्थान ते युद्ध सिखलाईंदा आहिनि। युधिष्ठिर बाप तव्हांखे सिखलाईंदा आहिनि माया सां तव्हां युद्ध कीअं करे सघंदा आहियो। इन समय युद्ध जो मैदान आहे न। बाबा चवंदा आहिनि काम और शत्रु, उन्हनि ते जीतण सां तव्हां जगत जीत ठाहींदव। तव्हांखे मुख सां कुझु बि जपणो करिणो न आहे, चुप रहणो आहे। भक्ति मार्ग में केतिरी महिनत कंदा आहिनि, अंदरि राम राम जपंदा आहिनि। उन्हनि खे चवंदा आहिनि नौदा भक्ति। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे पंहिंजी माला जो ठाहिनि था। तव्हां रुद्रमाला जा मणका ठाहिण वारा आहियो, जंहिंखे ई पोइ माण्हू पूछदा। रुद्रमाला ऐं रुंडमाला ठहे थी। विष्णु जी माला खे रुंडमाला चईंदासीं। परमधाम में असां रुद्रमाला में हूंदासीं, पोइ रुंडमाला में ईंदासीं। विष्णु जी माला में तव्हां विष्णु जे गले जा हार ठाहींदव। कीअं ठाहींदव? जॾहिं दौड़ी में विन कंदव। बाबा खे यादि करिणो आहे ऐं 84 जे चक्कर खे ॼाणणो आहे। बाबा जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा। तव्हां कीअं लाइट हाउस आहियो। हिकु अख में मुक्ति धाम, हिक में जीवन मुक्ति धाम। हिकु चक्र खे ॼाणण सां त चक्रवर्ती राजा महाराजा महारानी ठही वेंदा आहिनि। हिकु चक्कर खे ॼाणण सां असां चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदा आहिनि, सुखधाम जा मालिक ठही वेंदा आहिनि। तव्हांजी आत्मा चवंदी आहे हाणे असां आत्मा ई वेंदासीं पंहिंजे घर खे यादि कंदे कंदे घर पहुची वेंदो। घर में बाबा खे बि यादि करणो। ये यादि जी यात्रा आहे। तव्हांजी यात्रा ॾिसो केॾी फर्स्ट क्लास आहे। बाबा ॼाणंदा आहिनि असां ईअं वेठे वेठे खीर सागर में वेंदा आहियूं। विष्णु खे खीर सागर में ॾेखारींदा आहिनि न। बाबा खे यादि कंदे कंदे खीर सागर में हली वेंदा, मतिलबु विष्णुपुरी में। खीर सागर हाणे त न आहे। जंहिं तालाब ठातो ज़रूरु खीर विधो हूंदो। अॻियां त खीर ॾाढो सस्तो हुयो। 1 पैसे जो लोटो भरी करे ईंदा हुया।
त छो न तलाव भरंदो हूंदो। हाणे त खीर में खीर किथे आहे, पाणी ई पाणी आहे। बाबा नेपाल में ॾिठो आहे, ॾाढा वॾो विष्णु जो चित्र आहे, सावरो ई ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठहो था न। याची यात्रा सां ऐं सुदर्शन चक्र फिराइण सां असां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदासीं। सिंपल ॻाल्हि। दैवी गुण बि हिते धारण करणा आहिनि। ही पुरुषोत्तम संगम युग आहे। पढ़दे पढ़दे तव्हां पुरुषोत्तम ठही वेंदा आहियो। आत्मा जो कनिष्ठ पनो छुटिजी वेंदो आहे। बाबा रोज़ रोज़ सम्झाईंदा आहिनि नशो चढ़णो खपे। चईंदा आहिनि बाबा पुरुषारत करूं था। अरे खुले दिलि सां चओ न बाबा, असां त पास विद ऑनर्स थी करे ई ॾेखारींदासीं, है न, थी विया आहिनि। तव्हां फ़िकर न करो, बाबा खे ईअं चओ, बाबा खे चओ अरे बाबा असां न ठाहींदासीं त पोइ केरु ठाहींदो। खुले दिलि सां चइणो आहे बाबा असां त पास विद ऑनर्स थी करे ई ॾेखारींदासीं, तव्हां फ़िकर न करो। फस्ट क्लास ॿार जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि, हिननि जो रजिस्टर बि सुठो हूंदो आहे। बाबा खे चइणो खपे बाबा तव्हां बेफ़िक्र रहो, असां अहिड़ो ठही करे ॾेखारींदासीं। ईअं बाबा खे चइणो। बाबा बि ॼाणंदा आहिनि ॾाढा टीचर्स वरी ॾाढा फस्ट क्लास आहिनि। सभु त फस्ट क्लास न ठही सघंदा न। वॾा वॾा टीचर्स हिक ॿिए खे ॼाणंदा आहिनि। सभिनि खे महारथियुनि जी लाइन में न लाहे सघंदा आहियूं। सुठा वॾा वॾा सेंटर्स खोलनि त वॾा वॾा आदमी ईंदा। कल्प पहिरियों बि हुंडी भरी हुई। सावल शाह बाबा हुंडी ज़रूरु भरदा। ॿई बाप बछड़े वारा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा जा केतिरा ॿार आहिनि, कोई ग़रीब, कोई साधारण, कोई साहूकार। कल्प पहिरियों बि हिननि जे द्वारा राज्य स्थापना थी हुई, जंहिंखे दैवी राजधानी राजस्थान चइबो आहे। हाणे त आसरी राजस्थान आहे। सॼी विश्व दैवी राजस्थान हुई। एतिरा खंड त हुया ई न। ये दिल्ली जमुना जो कंठो हुयो, हुनखे परिस्तान चइबो आहे। हुते नदियूं आदि उछलंदी थोरी हुयूं। हाणे त केतिरी उछलंदियूं आहिनि, डैम्स फटी पयूं आहिनि। प्रकृति जा जीअं तास ठही आहिनि। पोइ तव्हां मालिक ठही वेंदा। हुते माया जी ताक़त न रहंदी आहे जो बेइज़ती करे। धरती जी ताक़त न हूंदी जो हिली सघे। तव्हांखे बि महावीर ठहिणो खपे न। हनुमान खे महावीर चईंदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि तव्हां सभु महावीर आहियो। महावीर ॿार कॾहिं हिली न सघंदा। महावीरनि जा मंदर ठहियल आहिनि। चित्र एतिरा थोरी सभी रखंदा, सभिनि जा रखंदा। मॉडल ठाहिबो आहे न। हाणे त भारत खे स्वर्ग ठाहियो था न। हाणे तव्हां भारत खे स्वर्ग ठाहियो था त केतिरी ख़ुशी थियणी खपे। केतिरा सुठा गुण खपनि। अवगुणनि खे कढी छॾो, सदैव हर्षित रहणो। चाहे कुझु बि थी वञे, केतिरो बि तूफ़ान अचे, केतिरा बि विघ्न पवनि, लेकिन सदैव हर्षित रहो। सदा सोचो कि ये तो शिव बाबा जो कार्य आहे, शिव बाबा ई कराईंदा। कोई बि ॻाल्हि अचे त असांखे थोरी फ़िकर करणी। असां त शिव बाबा जे एम्प्लॉइज़ आहियूं न, है न। शिव बाबा जा ॿार आहियूं। शिव बाबा असांजो पिता आहे न। त शिव बाबा ई ॼाणनि। तूफ़ान त ईंदा, तूफ़ान अचनि तॾहिं त महावीरनी जी ताक़त ॾिसण में अचे न। तूफ़ान ई न अचनि त महावीरनि जी टाइटल कीअं ॾींदा बाबा, है न। जॾहिं तूफ़ान ईंदा माण्हू बि ॾिसंदा हिननि सां गॾु केॾो कुझु थी वियो, त बि
एॾा सभु महावीर महावीरनियूं थी करे अगरि अॻियां वधंदा तॾहिं त माण्हू चईंदा कि ॾिसो हिननि सां एॾो कुझु थी वियो त बि एॾो उमंग उत्साह में पंहिंजे कार्य में शिव बाबा जे कार्य खे अॻियां वधाईंदे वधाईंदे केॾो ख़ुशि आहिनि। भला कोई फ़र्क़ु बि न पए, कोई शरीर छॾंदो आहे त छा थियो, असांखे त पतो आहे न कि हर आत्मा पंहिंजो ॿियो कार्य करणु वई है न। शिव बाबा जा त एॾा सारा हैंड्स आहिनि, शिव बाबा जो कार्य आहे, शिव ज़रूरी थोड़ी कि उन्हनि सां ई कराइणो है न। शिव बाबा जा एॾा सारा हैंड्स आहिनि, शिव बाबा खे पतो कंहिं हैंड सां छा छा कार्य कराइणो। त कंहिंजे शरीर हिलण खां पोइ बि असांखे हिलणो न खपे कि हाणे केरु कंदो, छा थींदो। त कुछ भी थी वञे लेकिन सदा हर्षित रहणो आहे, सदा अॻियां वधंदो रहणो आहे, बाबा जी शक्ति सां पूरो कार्य पूरो करणो आहे, सभिनि खे मुक्तिधाम जीवन मुक्ति जो वरसो रिलाइणो आहे। महावीरनि जी ताक़त ॾिसणु अचे, तव्हां जेतिरो मजबूत ठाहींदा ओतिरो तूफ़ान जास्ती ईंदा। हाणे तव्हां पुरुषार्थ करे महावीर ठहो था न, नंबरवार पुरुषार्थ अनुसार ज्ञान सागर बाप ई आहे न, बाक़ी सभु शास्त्र आदि भक्ति जी सामग्री आहिनि। तव्हांजे लाइ पुरुषोत्तम संगम युग आहे, कृष्ण जी आत्मा हिते ई वेठी आहे न, भागीरथ इहो आहे न। ईअं तव्हां सभु भागीरथ आहियो, भाग्यशाली आहियो न। भक्ति मार्ग में बाप त कोई जो भी साक्षात्कार कराए सघंदा आहिनि। हिन कारण मनुष्यनि सर्वव्यापी चई छॾियो आहे, इहे बि ड्रामा जी भावी आहे। तव्हां ॿार ॾाढी ऊच पढ़ाई पढ़ो था, अच्छा ऊच पद पाइण लाइ। ॾिसो दुनिया में माण्हू जेकी हिन दुनिया में कलयुगी दुनिया में जेकी ऊच पढ़ाई आहे उन लाइ केतिरो पढ़ाई, केतिरो ख़र्चो, केतिरो समय ॾियणो पवंदो आहे। ऐं पूरे विश्व में जो नंबर 1 डिग्री आहे महाराजा महारानी जी, पूरे विश्व जो, हुन लाइ केतिरी नंढी सी पढ़ाई आहे। बाप खे यादि करो, सुदर्शन चक्र फिरायो, पैसा बि न आहिनि, समय बि न लॻंदो आहे, सिर्फ़ु बाप खे यादि करो, सुदर्शन चक्र फिरायो। त केॾी ऊच पढ़ाई, ऊच ते ऊच पद जी प्राप्ति जे लाइ। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, आत्मा ते जो कट चढ़ियल आहे उनखे यादि जी यात्रा सां उतारे करे ॾाढो ॾाढो लवली ठहिणो आहे। लव अहिड़ो हुजे जो बाप जी सदा कशिश रहे, लव अहिड़ो हुजे जो बाप जी सदा कशिश रहे। ॿियो आहे माया जे तूफ़ाननि सां डिॼणो न आहे, महावीर ठहिणो आहे, पंहिंजे अवगुणनि खे कढी छॾिणो आहे, सदैव हर्षित रहणो आहे। माया जे तूफ़ाननि सां डिॼणो न आहे, महावीर ठहिणो आहे, पंहिंजे अवगुणनि खे कढी छॾिणो आहे, सदा हर्षित रहणो आहे, कॾहिं बि हिलणो न आहे। वरदाना शुद्ध संकल्पनि जी शक्ति जी स्टॉक द्वारा मनसा सेवा जे सहज अनुभवी ठहो। अंतर्मुखी ठही शुद्ध संकल्पनि जी शक्ति जो स्टॉक जमा करो। ये शुद्ध संकल्प जी शक्ति सहज ई पंहिंजे व्यर्थ संकल्पनि खे समाप्त करे ॾींदी। ॿियो ॿियनि खे बि शुभ भावना शुभकामना जे स्वरूप में परिवर्तन करे सघंदी। ये शुद्ध संकल्प जी शक्ति सहज ई व्यर्थ संकल्पनि खे समाप्त करे छॾंदी, ॿियनि खे बि शुभ भावना शुभकामना जे स्वरूप में सां परिवर्तन करे सघंदा।
शुद्ध संकल्पन जो स्टॉक जमा करण लाइ मुरली जी हर पॉइंट्स की ॿुधण सां गॾु शक्ति जे रूप में हर समय कार्य में लॻायो। जेतिरो शुद्ध संकल्प जी शक्ति जो स्टॉक जमा हूंदो ओतिरो मनसा सेवा सां जा सहज अनुभवी थींदा वेंदा। शुद्ध संकल्पन जी शक्ति जो स्टॉक जमा हूंदो त असां मनसा सेवा बि सुठी करे सघंदासीं। स्लोगन आहे मन सां सदा जे लाइ ईर्षा द्वेष खे विदाई ॾियो तॾहिं विजय थींदी। अव्यक्त इशारो जेतिरो हाणे तन मन धन ऐं समय लॻाईंदव उन सां मनसा शक्तियुनि द्वारा सेवा करण सां ॾाढे थोरे समय में सफलता ज़्यादा मिलंदी। जेतिरो हाणे तन मन धन ऐं समय लॻाईंदव उन्हनि सां मनसा शक्ति द्वारा सेवा करण में ॾाढे थोरे समय में सफलता ज़्यादा मिलंदी। हाणे त पंहिंजे प्रति कॾहिं कॾहिं महिनत करणी पवंदी आहे। पंहिंजी नेचर के परिवर्तन करण जी व संगठन में हलण जी व सेवा में सफलता कॾहिं कम ॾिठी दिलि शिकस्त थियण जी ये सभु समाप्त थी वेंदी। कॾहिं जॾहिं मनसा शक्तियुनि द्वारा सेवा कंदव त पंहिंजी नेचर के परिवर्तन करण जी संगठन में हलण जी सेवा में सफलता कॾहिं ॾिसी सेवा में सफलता कॾहिं कम ॾिसंदा आहियूं त दिलि शिकस्त थी वेंदा आहियूं। ये सभु समाप्त थी वेंदी। मनसा ऐं बाबा छा चई मनसा कीअं करे सघंदासीं। मनसा शक्तियुनि द्वारा सेवा करण लाइ शुद्ध संकल्पन जो स्टॉक जमा करो। शुद्ध संकल्पन जो स्टॉक जमा करण लाइ मुरली जी हर पॉइंट्स के ॿुधण सां गॾु गॾु शक्ति जे रूप में हर समय कार्य में लॻायो। जॾहिं मुरली जी पॉइंट्स असांजी बुद्धि में वेही रहंदी न मनन चिंतन कंदा रहंदासीं त हर सिचुएशन जो बाबति असांखे श्रेष्ठ मत ॾेई रखी अथई। हर समय जे लाइ बाबा असांखे पहिरों खां ई ॿुधाए छॾींदा आहिनि। ऐं उहा ॻाल्हि थी उन समय बाबा जी पॉइंट यादि अची वई उहो स्वरूप थी वियासीं त हल्का रहंदासीं तॾहिं त असां द्वारा बाबा जी शक्ति चारों ओर फैलंदी। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।